محمد وآله وصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن الناس من يعجبك قوله في الحياة الدنيا ويشهد الله على ما في قلبه وهو ألد الخصام آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبी الकरीम। ये आयत मुबारक जेका है आयतूं ये हिकु शख़्स जे हक़ में नाज़िल थियल आहे। उनजो नालो हो अख़नस बिन शरीक। मदीने पाक में मुनाफ़िक़ हुयो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जे किरदार खे बयानु फ़रमाए थो हिन आयतुनि सगोरनि जे अंदरि। छो थो बयानु फ़रमाए ये मुसलमान इन मां तालीम हासिल कनि, जेकी सिफ़तूं मुनाफ़िक़नि जूं आहिनि उन खां परहेज़ कनि, पाण खे बचाइनि ऐं ख़ालिस मोमिन थी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिनि। छो जो मुनाफ़िक़ जी का ज़िंदगी न आहे। ला इलाहा हाउलाए वला इलाहा हाउलाए, न हिननि खे पसंदि आहे न हुनखे पसंदि आहे। न दुनिया उनजी आहे न उनजी आख़िरत आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वसियत फ़रमाए थो पियो मोमिननि खे त पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि एहतियात रखो। ऐं मुनाफ़िक़ उनखे चइबो आहे जंहिंजे दिलि जी ऐं ज़ुबान जे विच में तज़ाद हुजेसि, यानी ज़ुबान ते ॿी शइ हुजे, दिलि में ॿी शइ हुजे। मोमिन उनखे चइबो आहे जंहिंजे दिलि ऐं ज़ुबान जे अंदरि इतिहाद हुजेसि। उहो ज़ुबान ते हुजे, उहो दिलि में हुजे, जो दिलि में हुजेसि उहो ज़ुबान ते हुजे। यानी मुआफ़िक़ बि हुजनि ॿई पाण में, दिलि ऐं ज़ुबान मुआफ़िक़ आहे त मोमिन आहे, जे हिक ॿिए जी मुख़ालिफ़ आहे त पोइ उहो मुनाफ़िक़ आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमाए वमिन अन्नास मन युअजिबुक क़ौलुहु फ़िल हयाति दुनिया। माण्हुनि मां के अहिड़ा माण्हू आहिनि जेके अजब में विझे थो तोखे ॻाल्हाइणु उनजो दुनिया जी हयातीअ में। यानी उहो अहिड़ो ॻाल्हाइण जो मिठड़ो हूंदो हो, माण्हू चवंदा त हिन जहिड़ो त कोई ईमानदार आहे ई कोन। अख़नस ऐं नरम थी करे ॻाल्हाए ऐं लॿाड़ बि हणे। अलाह जे महबूब जी बारगाह जे अंदरि जॾहिं वेहंदो हो त असां बि कराम ॿुधी करे हैरान थींदा हुआ। वॾो कम वारो माण्हू आहे दाढ़ी, घणा लॿाड़ी माण्हू हूंदा आहिनि महफ़िल में वेहनि। ज़ुबानकार जी न हूंदी आहे, ज़ुबानकार जी तॾहिं हुजे जॾहिं उनजी ज़ुबान दिलि जे मुआफ़िक़ हुजे। जेके दिलि जे मुआफ़िक़ न आहे त ज़ुबान कंहिं कम जी न आहे। अहिड़ा हज़ारे माण्हू मिलंदा आहिनि माण्हुनि सां गॾिजी जंहिंजे ज़ुबान ते ॿी शइ हूंदी आहे, अंदर में ॿी शइ हूंदी आहे। हर मोड़ ते ज़िंदगी में मिलनि था पिया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुंहिंजा महबूब जंहिंजो ॻाल्हाइण तोखे दुनिया जी हयाती में अजब थो लॻे, व युशहिदुल्लाह अला मा फ़ी क़ल्बिही, ऐं हर ॻाल्हि जे मथां अलाह खे शाहिद थो बणाए जेको उनजी दिलि में आयसि। जेका ॻाल्हि कंदो न बसि साईं अलाह शाहिद आहे हिन ॻाल्हि, अलाह गवाह, मां जेका चवां थो जो अलाह गवाह। पर तो फरमाए त हर ॻाल्हि जे मथां उहो शख़्स पंहिंजे कलाम जे मथां ऐं पंहिंजे गुफ़्तगी जे मथां रब खे गवाह बणाए थो या क़समनि खे इस्तेमालु करे थो। अल्लाह ताला त वहू अलदुल ख़िसाम, रब करीम फरमाए इहो वॾो झगड़ालू आहे, वॾो जहिड़ेकार अथव। हीअ महफ़िल में वेठो आहे त रौनक में वेठो आहे, पर इन जी पुठ खे बि संभालियोसि त पोयां छा करे थो ऐं हितां मोटे थो वरी वञी छा करे थो पियो उनजे। छो जो हर इंसान जो पहिरों खणणु घुरिजे ज़ुबान सां जेकॾहिं चए थो वाक़ई इहो अहिड़ो आहे, इहो बि अल्लाह ताला असांखे सेखारे थो, असांखे तालीम थो ॾिए रब करीम त ॻाल्हाइण जो मिठड़ो आहे, वाइज बि भलो थो करे, तक़रीर बि भली थो करे, पर कॾहिं उनजी पुठ बि संभाले ॾिसो त वाक़ई इहो पंहिंजे कौल जे मथां मुआफ़िक़ आहे, कॾहिं रुॻो असांखे नसीहत करे थो ऐं पाण हुनजे मथां अमल नथो करे। इहा बि त वॾी बुराई आहे न। अल्लाह ताला यहूदियुनि खे क़ुर पाक में इरशाद थो फरमाए त पाण खे विसारे छॾियो था, ॿियनि खे नसीहत कयो था, कॾहिं पाण खे बि त यादि कंदा छो त मुंहिंजे मथां बि निमाज़ फ़र्ज़ु आहे, मुंहिंजे मथां बि अलाह ऐं अलाह जे रसूल जा हक़ आहिनि। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में हिकिड़ी गहराई जो इरशाद फ़रमाए थो पियो त हर मिठड़े ॻाल्हाइण वारे माण्हू जे मथां तव्हां हुनजे चकर में फासी वञो त ॻाल्हाइण जो यार भलो आहे, ॾाढो तेज़ आहे, हीअ त वॾो सियाणो आहे साईं, हीअ जेको आहे इल्म बि रखे वठो, वॾी ॼाण हिन वटि आहे। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कंहिं ज़ुबान जे लिहाज़ सां कंहिं में फासिजो न, मथां कंहिंजे ज़ुबान में फासी पओ, बल्कि उनजे अंदर खे बि कॾहिं खोले ॾिसोसि न।
छो जो ज़िंदगी जे अंदरि इंसान खे हमेशह अहिड़ा माण्हू खोड़ मिलंदा आहिनि। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन अख़नस बिन शरीक जी ॻाल्हि करे हिते क़ुरान पाक में असां सभिनी खे बेदार थो करे, तो सजाग थियो। जेकॾहिं महबूब जी महफ़िल में अहिड़ो माण्हू वेही सघे थो तव्हां वटि कोन थी सघंदो छा? रहमत लिल आलमीन जी अबू बकर सिद्दीक़, उमर, उस्मान अली रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन, अहिड़ा किबार साहबी वेठा आहिनि। उन्हनि जे अॻियां बि अहिड़ो माण्हू लॿाड़ हणे थो वेठो, भला तव्हांजे विच में नथो थी सघे छा? थींदो, पोइ तव्हां होशियारु थियो। ॾिसो त वाक़ई हे मिठड़ी ॿोली ॿोले थो, वरी दावा मोहबत जी बि करे थो त मां वॾो आशिक़ रसूल आहियां ऐं मुंहिंजी नबी के सलाम सां वॾी मोहबत आहे, इहा ॻाल्हि बि करे थो पए। मां दीन जो परवानो आहियां, मां आशिक़ आहियां दीन जो। छा उहो वाक़ई उन कोल जे मथां क़ाइमु आहे या न आहे? अॻिते रब करीम इरशाद फरमाए त इज़ा तवल्ला सआ फिल अर्दि लियुफ़्सिद फ़ीहा व युहलिकल हर्स वन नस्ल। जॾहिं फिरे थो न पोइ कहिड़ा कम अथसि? ज़मीन में वञी फ़साद थो पैदा करे। महफ़िल में ॿी शइ आहे, कचहरी दीन जी में ॿी शइ आहे, वरी हितां रुॻो दर खां ॿाहिरि निकितो त उन पंहिंजी असलियत पंहिंजी खे ज़ाहिर कंदो। उहो हिते मिठड़ो ॻाल्हाए थो, ॿाहिरि गारियूं ॾिए थो पियो, ॿाहिरि वञे थो ज़मीन जे अंदरि फ़साद बर्पा करे थो। योलिकल हर्स, जेको ॿनियुनि खे हलाक थो करे, साड़े थो। वन नस्ल, ऐं नस्ल खे बि कोहे थो, यानी जानवरनि सां बि हुनजो अख़लाक सही न आहे, जानवरनि खे बि कोई मारे पीटी थो करे। अहिड़ा बि खोड़ माण्हू आहिनि। ऐं कॾहिं बि ईअं न करणु घुरिजे। गुस्सो, कावड़, दुश्मनी, बुग़्ज़, कीनो, इहे सभु बीमारियूं इंसान जे लाइ आहिनि, पर कॾहिं बि अलाह जी नेमत जी तौहीन न कजे। यादि रखणु घुरिजे, केॾी बि दुश्मनी हुजे, कंहिंजे फ़सुल खे बाहि न ॾिजे, कंहिंजी मानी खे ज़मीन ते न उछलाइजे। उहो जेको अलाह रिज़्क़ करे ॾिनो आहे, कंहिं जानवर उनजी दुश्मनी में कंहिं जानवर खे मारे, इहो वॾो जुर्म आहे। त फलाणे जी जानवर आहे, फलाणे जो गॾु आहे, फलाणे जो कुतो आहे, हीउ मुंहिंजो दुश्मन आहे, हिन खे मां मारियां। अलाह ताला हिन आयत मुबारक में मना फरमाए थो। हाणे उहो अख़नस जो अमल जेको हुयो सहाबा जे अलैहिस्सलाम जे साम्हूं ॿियो हुयो, महबूब जी कचहरी में ॿियो। जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त हुनजी असलियत पंहिंजी खे ज़ाहिर कंदो, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुनजी असलियत खे ज़ाहिर फरमाए थो त युहलिकल हर्स वन नस्ल वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़साद खे पसंदि कोन थो फरमाए। मिटीअ में, माइटीअ में, दोस्तीअ में, पाड़े में मुमकिन आहे जेतिरो थी सघे सुलह जी ॻाल्हि कयो, ॿिनि खे ठाहियो, ॿिनि खे जोड़ियो। अलाह खे फ़साद पसंदि न आहे। जेकॾहिं केरु कंहिंजी गिला थो करे त हाणे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो उनजी ॻाल्हि खणी वञी हुनखे ॿुधाए, विच में हुन ग़लति कमु कयो आहे, पर तूं वञी हुनखे ॿुधाए भई तुंहिंजी हक़ में हे हीअं पियो चए, त तो जहिड़ो त को फ़सादी आहे ई कोन्हे न। तूं त हुन खां बि दंगो टपी वए न। इस्लाह जी ॻाल्हि कयो। जेकॾहिं केरु करे थो त सभ खां अॻु में त उनखे रोकणु घुरिजे, त हीअ ग़लति ॻाल्हि आहे, हीअ सुठी न आहे। जेकॾहिं हो ॿुधंदो त इन ॻाल्हि खे पसंदि न कंदो, ऐं इहा ॻाल्हि ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल खे पसंदि बि न आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़े मुनाफ़िक़ जे हक़ में आयतूं नाज़िल फरमाए असांखे पैगाम ॾिए थो पियो त इहे मुनाफ़िक़नि जूं आदतूं अथव, इहो कॾहिं बि न करे। अॻिते छा थो फरमाए, वइज़ा कील लहुत्तकिल्लाह, जेकॾहिं हुनखे चयो थो वञे त अलाह खां डिॼ, ज़ुल्म न कर, ॾाढो मुड़ुसां तूं पंहिंजी ताक़त खे ग़लति जाइ ते तूं इस्तेमालु करी, हीअ ख़ुदा खां डिॼ। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी टी सिफ़त खे बयान थो फरमाए, अख़ज़तहुल इज़्ज़तु बिल इस्मी, अख़ज़तहुल इज़्ज़तु बिल इस्मी, गुनाह जे मथां अकड़जी थो वञे ऐं पंहिंजी तौहीन थो सम्झे। तूं वरी नंढड़ो थी करे मूंखे थो नसीहत करी, तुंहिंजो कहिड़ो हक़ वॾेरो मां, तूं हारी थी करे मूंखे थो नसीहत करी। अलाह ताला जे गुनाह जे मथां अटकी बि ऐं उनजे अंदरि तकबुर करे थो पियो। जेकॾहिं केरु हुनखे चए थो साईं ग़लति कमु अथव, न कयो, त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहो पंहिंजे लाइ तौहीन थो सम्झे त मुंहिंजी तौहीन करे थो पियो। पर इस्लाम जे अंदरि ईअं आहे, जेकॾहिं को नौजवान पढ़ियो लिखियो दीन ॼाणे थो पियो त उहो कुराड़े खे नसीहत करे सघे थो। जेकॾहिं हारी दीन जी ॼाण रखे थो पियो त पंहिंजे वॾेरे खे नसीहत करे सघे थो, हुनखे हक़ु आहे, छोजो हुन वटि ॼाण आहे, हुन वटि ॼाण न आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहो मुनाफ़िक़ जो कमु आहे जो हुनखे नसीहत चए, हे हुनजे मथां अकड़जी वञे त तूं मूंखे इहो लफ़्ज़ छो चयो, छा तूं मुंहिंजे बराबरि आहीं, तोखे हक़ु आहे चवण जो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहो मुनाफ़िक़ जी आदत आहे। फरमाए त फहस्बुहु जहन्नम वाले बेसल मिहाद, फरमाए त अहिड़नि जे लाइ जहन्नम काफ़ी आहे, हिन जो ॿियो को इलाजु अथसि ई कोन्हे। अहिड़नि जे लाइ जेके दीन जी नसीहत खे पंहिंजे लाइ इज़त जो मसइलो बणाइनि,
हक़ जी ॻाल्हि केरु करे थो उन में अकड़जी वञे, उन में तकबुर करे, उन जॻह ते उभरी करे झेड़े करण जे लाइ तयारु थी वञे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फहस्बुहु जहन्नम, अहिड़नि जे लाइ जहन्नम काफ़ी आहे, ॿियो जो इलाजु आहे कोन। वला बिसल मिहाद, छो जो बुरे में बुरी जाइ जहन्नम आहे। हिन पाण दुनिया जी ज़िंदगी खे पंहिंजे लाइ बुरो बणायो आहे ऐं बुरनि जे लाइ ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो उनजी जाइ उहा ई अथसि, ॿी कोन अथसि। तव्हां वारी नसीहत, तव्हां वारो पैगाम, तव्हां वारी जेको वाइज़ आहे इन्हनि खे फ़ाइदो कोन ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात छो जो हीअ जेको दीन जी ॻाल्हि ते चिड़ी थो वञे, हक़ जी ॻाल्हि ते चिड़ी थो वञे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबत इहा हिकिड़ी बुराई आहे ऐं बुरनि जे वास्ते रब करीम जहन्नम खे तयारु करे रखियो आहे। चङनि जे लाइ अल्लाह ताला जी दुनिया में बि रहमत आहे त आख़िरत में बि रहमत आहे। हीअ मुतअद्दिद सिफ़तूं अल्लाह ताला हिकिड़े शख़्स जूं बयानु फरमाए, हीअं बि अथव, हीअं बि अथव। असांखे रब पैगाम ॾे थो, ख़बरदार तूं मोमिन आहे, मदीने वारे साईं जो ग़ुलाम आहे, तुंहिंजो ईमान जेको आहे ख़ालिस ईमान आहे। इहे आदतूं तो में न हुजनि जेके मुनाफ़िक़नि में आदतूं हूंदियूं। इन आयतुनि खां तूं परहेज़ कर। पैगाम असां सभिनि खे अल्लाह ताला हिन आयतुनि में ॾे थो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।